जनाब फ़कीर साईं मज़हर अली ख़ासकेरी तायरी साहब ऐं संदसि साथी फ़कीर मंसूर अली भट्टी तायरी साहब जिन खे अर्ज़ा त हिन महफ़िल में अची करे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह रिसालत में नाते शरीफ़ुनि जो नज़रानो मनक़बतुनि शरीफ़ुनि जो नज़रानो पेश करे सभिनी सामीन जे दिलनि खे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ में झूमाए। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। वरी हिन नारे जो जवाब जल्दी दीजो। सरकार जी आमद, दिलदार जी आमद, सुहणे जी आमद, वॾे आवाज़ सां सुहणे जी आमद, लजपाल जी आमद, मंठार जी आमद, ताहा जी आमद, यासीन जी आमद, मुज़म्मिल जी आमद। मरहबा 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 या मुस्तफ़ा, मरहबा या मुस्तफ़ा। असां तव्हांजे अॻियां मोहतरम जनाब साईं फ़कीर मज़हर अली ख़ासकेरी ऐं संदसि साथी। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। सभिनी आशिकाने रसूल स्टेज ते वेठल सनाख़ाने मुस्तफ़ा, हुफ़ाज़ किराम ऐं ख़ास करे इन गोठ जा रहवासियो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। माशाअल्लाह ही का आम रिवाजी महफिल कोने का नई ॿिनि सालन जी महफिल ना है, पर माशाअल्लाह ही महफिल मुझे ख्याल में फ़कीर जंहिंजे नाले सां गोठा गोठ फ़कीर मोहम्मद हनीफ़ कलोड़ो, जेको साईं हाजी मोहम्मद रफ़ीक साहब जो वालिद साहब उन खां उनजे दौर खां वठी थी सघे उन जा साईं मोहम्मद हनीफ़ जा वॾा बि मल्हाईंदा हुजनि। माशाअल्लाह लिखे करोड़े मुबारकूं थो ॾियां साईं सेठ हाजी मोहम्मद रफ़ीक जे भाइरनि खे सेठ साईं मोहम्मद रशीद अब्बासी, साईं मोहम्मद असलम अब्बासी ऐं अदा मारूफ अली, अदा सिजावल अली ऐं सेठ साहब जा फर्जंद साईं अदा इमदाद अली, साईं मोहम्मद सलीम ऐं सेठ ज़ुल्फ़कार अली अब्बासी ऐं उनजा ॿिया नंढा वॾा जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खे लखे करोड़े मुबारकूं जो पंहिंजे वरड़नि जी ही रीत जेका मदीने वारे मीर जी ख़ुशी मल्हाईंदा पिया अचो। हिते लतीफ़ सरकार जे बहितर सां भली जायूं माहिरूं सदियूं सालिहन महशर जे मैदान में अदा तनी दाज मिलन, बाक़ी ॿियनि वीचारनि तो जाॻई अजाया कया। सुभान अल्लाह। यकीनन साईं सेठ मोहम्मद रफ़ीक जा अॼु रूह पंहिंजे मज़ार जे अंदरि सुकून ऐं करारनि में हूंदा, जो उनजे पोइरनि उनजे भाइरनि उनजे बचड़नि जीअं हू पाण जीअं साईं सेठ जो भाउ साईं अब्दुल रशीद हिन कुर्सी ते वेठो आहे। माशाअल्लाह ईअं ई सेठ वेही करे तव्हां सभिनी आशिक़नि जो दीदार कंदो ऐं मदीने वारे साईं ऐं पंहिंजे मुर्शिद जूं मनक़बतूं ॿुधी करे ख़ुशि थींदो। सुभान अल्लाह। जेके बि हिन प्यारी महफ़िल में आयल आहियो, मुंहिंजे आका ते सलात ऐं दुरूद जो नज़रानो हथड़ा मथे करे मिली जुली चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल या हबीब अल्लाह। मथे करे आवाज के बुलंद करे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नेक नाल निभेदा हर कोई या रसूल अल्लाह। आका ने के नाल निभेदा हर कोई गंदड़ी को ना कोई
चंगी नाल चंगाई हर कोई कर दे मैं हमदरी मेरे साईं दे ले चंगी नाल चंगाई हर कोई कर दे मैं हमदरी मेरे साईं दे ले मेरे अमल में अहड़े सब मेरे जहड़े हर कोई कर लेखे मिस्कीन मेरे सब मुकवे सल जब मेरा मदनी नजर हिक देखी हथड़ा मथे खड़े पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह मुसलसल महफिलुनि जे करे केतिरो भी एहतियात रखंदा आहियूं पर ओजागो थी वेंदो आहे देर जो पहुचण वरी जल्दी आराम न ईंदो आहे पोइ ओजागे में गले ते असर थी वेंदो आहे मदीने वारे मीर जो शान पोइ बि ॻाईंदा रहंदासीं जेसीं ताईं जान हूंदी जान में शान पढ़ंदासीं नबीअ जे नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में चओ सुभान अल्लाह असां तव्हांजो आका महबूब सोनो जदा वही जिब्रील अल्लाह पाक मोकले पंहिंजे महबूब खे चयो मुंहिंजा महबूब हाणे नबुवत जो ऐलान फरमायो सरकार 40 साल जा थिया नबुवत जो ऐलान फरमायो वो ऐलान करण खां बाद में तो ऐं मूं तो कलमा पढ़िया कलमो पढ़ी मुसलमान थियासीं पर महबूब ते ॿियो कंहिं कलमा पढ़िया सुभान अल्लाह चओ एॾा मुॾा तवजा आहे हिकिड़ो भेरो हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह अल्लाह मदीने मोकिले या थकल सुभान अल्लाह थोड़ो चुस्त थी चओ सुभान अल्लाह आबाद रखे तो मुझे मदीने वाले में थे महबूब जी उम्मत इंसानन तो इमो तो कलमा पढ़िया पर हजर शजर पखी पखण वण त्रिण बूटो बूटन जीत जणे समुंड नदियूं वाह पर जेका भी कुल कायनात में आसमान जे अंदर जेका शय आ सदी सरकार ते कलमो पढ़ियो जेका साह भरी शय पर पत्थरन भी कलमा पढ़िया वणन भी कलमा पढ़िया इते साईं अज़मी साहब तमाम प्यारी नात लिखी आहे हजर अरबी में चवंदा पहाड़न के जबलन के शजर चवंदा वणन के तो महबूब जे आए महबूब दे कलमो कह पढ़ियो पर माण्हुनि वांगुरु कलमो पढ़ियो पर अफसोस वरी कुछ अहिड़ा भी इंसान हुया जेके आका सां मदीने वारे मीर सां गॾु हूंदे भी उन्हनि खे ईमान जी दौलत नसीब कान थी कलमो नसीब उन्हनि खे कोन थियो दिल खोले सुभान अल्लाह जो नात पढ़ा ई नात बाहे गॾो गॾु जिक्र भी आहे हो भी वांदो न रहे ये जिक्र कंदो नात पढ़ंदो यकीनन साईं मोहम्मद रफीक जा अजरू भी खुश थींदा हूंदा ऐं अल्लाह जे खजाने में का कमी ना है अज सवाब उन मरहूम के भी मोकलींदासीं सुभान अल्लाह साईं हजर शजर भी मारन वांगे बोले चंगा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हथरावते करो ला इलाहा इल्लल्लाह 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 हजर शजर भी मारन वाले बोले चवदा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इबादत सजना बसे करे अल्लाह जो मिठो नालो जिक्र कराए चो ला इलाहा इल्लल्लाह 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 हजर शजर भी मारन वाले बोले चला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
कद भी रही कने कौन सुनात कद भी रही कने कौन सुनात पर पुठी कने बेच हो पात पर पुठी कने बेच हो पात पर पुठी कने बेच हो पात सुपायल चोले चला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह